मेराज जो महीनो आ 27 रजब मेराज वयो कहीं रजब नथा ॻाल्हायो सभई ॻाल्हायो पहिरियों सुवाल इहो आहे त मेराज ते ॾींहं जो घुराए न राति जो छो रब थो चए महबूब सां मिलबो या राति जो हाणे चवंदा आहिनि न बिजली वञे पोइ अचिजांइ हलो भला राति चो ॾींहं ते घुराए न 27 रब थो चए राति जो इन जे करे घुरायो मांस जो 27 रजब ते मांखे फ़ैसिलो करणो हो त जेको मेराज जो मुनकिर आहे वो अबू जहल ज़िंदीक़ आहे जंहिं मेराज जी तस्दीक़ कई आहे उहो अबू बकर सिद्दीक़ आहे अरशन मथे अरबी वयो मेराज वारी रात 7 आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे सरीकुल कलाम हेठ मिठो मोहम्मद मथे रफ़रफ़ हेठ मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठ मिठो मोहम्मद मथे सरीकुल कलाम हेठ मिठो मोहम्मद मथे सवा लकुर में हेठ मिठो मोहम्मद मथे अब्बास जन्ने जे दावत ते अचण वाला जिब्रील हेठ मोहम्मद वञा मथे पियो वञे आज के रसूल भैया थबलो करे जाओ भैया इन जे करे मेराज में अकुल न ला मेराज में अकुल थोरो ई हलाइबो मूंखे हिकिड़ो कामरेड चए भला नबी से मेराज ते विया मुंहिंजो हा चई अकुल त नथो मञे मथे गर्मीअ जा इलाइक़ा थधि जा इलाइक़ा मथे ऑक्सीजन आई कोन ऑक्सीजन का सवा मानू रही न थो सके ता मोला गालियूं कहिड़ियूं था कयो मुंहिंजो तूं मां जे पेट में रहियो आहे जी हा मुंहिंजो घणा महीना जे 9 महीना मुंहिंजो ओॾे ऑक्सीजन पिणे मोकिलींदो हुजा बस कर कामरेड नासू न जी तूं जाते पढ़े न मां उते हेड मास्टर हुउसि उतण सां दीन ते एतराज़ कंदो तू मुसलमान आ तू नबीअ जो कलमो पढ़ियो आ तू पंहिंजे दीन ते एतराज़ थो करे तोखे एतराज़ आहे न पिणियो जो निकाह छो पढ़ायो तोखे दीन ते एतराज़ आहे न तोहर छो करायो तोखे दीन जो एतराज़ आहे न पिणियो जो जनाज़ो छो थो पढ़ा सारे छॾेस न कलमो पढ़ी दीन ते एतराज़ थो करे तो कलमो पढ़ी शरीयत वारे स्कूल में दाख़िला वरिती आहे हाणे टाटा न कर नासूं न चीरिया जेको स्कूल में दाख़िला वठंदो आहे न उनखे मास्टर शर्त ॿुधाईंदो 8 बजे अचिजां 3 कुनारी कापी खणी अचिजां पिणीं खां मुंहिंजी फीस वठो अचिजां इन मास्टर खे जो खोड़ छोरा गजरूं था खपाइनि उनखे चवनि थो जीअं 8 बजे अचिजां उन्हनि दाख़िला ई न वरिती आहे तो दाख़िला वरिती मुंहिंजे मौला